कहीं दुनिया में माने 6 खां 7 हज़ार ॿोलियूं ॻाल्हाई जाइनि किते 6 खां 7 हज़ार ॿोलियूं ॻाल्हाई जाइनि ऐं कहीं ईंदड़ 1 सदी या 2 सदी में कहीं उहे 5,000 ॿोलियूं सफ़ा ख़त्म थी जासे, बकाया बचसे 1000 खन ॿोलियूं बचसे किते 1000 खन ॿोलियूं बचसे। ॿोलियार जो आलमी माहिर आहिनि उहो कहीं था त ईंदड़ सदी खां पछे माने सदी या 2 सदी सदी भली कहीं 2 सदी ताईं कहीं दुनिया में सिर्फ़ 600 ॿोलियूं रहासीं किते सिर्फ 600 ॿोलियूं रहासीं माने 6-7 हज़ार ॿोलियूं 5,000 ॿोलियुनि खां 6-7 हज़ार पर उहे कहीं सिर्फ़ सदी 2 सदी खां पछे ॿोलियूं बचसे जा आहे 600 ऐं 600 ॿोलियूं कहीं बचे 600 ॿोलियूं उहो बचसे माने जिकारी अल्फ़ाबेट है अलफ़ बी है ABC है जो माने लिखत में आहिनि रिटन में आहिनि उहे जी ॿोलियूं बचसे बाक़ाया सब आस्ते आस्ते ख़त्म थी जासे हिक ॿिए में ज़िम थी जासे। यूनेस्को है आलमी इदारो वहाँ सुनियो से वो भी माने कहे तो आस्ते आस्ते ये ॿोलियां रो वजूद जो है मादरी ॿोली जेका रिटन में नहीं वो भी आस्ते आस्ते ख़त्म थी वञे। यूनेस्को की रिपोर्ट कयो 1950 खां ले अॼु ॾींहुं ताईं माने कहीं 230 ॿोलियूं ख़त्म थी चुकी दुनिया में मादरी ॿोली जो आप जड़ी ॿोली है डाटकी है सामरोटी है मारवाड़ी है गुजराती तो वही ॿोली है पर जो रिटन में न आई वो कहीं ॿोली माने 230 ॿोलियूं ख़त्म थी चुकी माने आस्ते आस्ते सिस्टम ख़त्म थी तो पे जेका ॿोलियार अल्फ़ाबेट न ये भी पाकिस्तान जो है ना 28वें नंबर ते कितने नंबर ते 27 ने 1 28वें नंबर ते कहीं ईअं आस्ते आस्ते ईअं मुल्क में माने ॿोली अड़े ख़त्म थी वञे। बात पाकिस्तानी निकरी है तो पाकिस्तान में अवाना जान ॾियां थोड़ी कहीं 74 ॿोलियूं ॻाल्हाई जाइनि किते 74 मुख़्तलिफ़ लहजा में 74 ॿोलियूं ॻाल्हाई जाइनि ऐं पाकिस्तान के हवाले से ॿोलियारा माहिर कहीं 2030 ताईं माने 10 सालों पछे कहीं पाकिस्तान में 18 ॿोली ख़त्म थी जासी मारो वजूद ख़त्म थी जासे माने 74 में 18 गया बाकी कितना बचा बाकी बचसी 56 माने पाकिस्तान 2030 का पछे सिर्फ ॿोली बचसी 56 आस्ते आस्ते ॿोलियारो वजूद जो है ख़त्म थी तो वञे। अभी देख रहे भाई साहब तरह हूँ आवा जो मेज़बान दौलत थरी समझे क्या हो सो आज आप ही बोलियां दे कचेरी करा पिया बोलियां दे बातें करा पिया ये तो मेरे मजमूई सूरत आलावाना सुनाए आप ही अज बातें करसा मने ढाटकी बोली रे ढाटकी बोली कहीं वजूद में आई ढाटकी बोली ते नाम की पे ये रला आप ही थोड़ो हले दोस्ता से के दोस्तां से बेचारा से कचेरी करसा अवना हूँ थोड़ी जान दिया तो ढाटकी बोली जडे माना थड़रो वजूद थो ये अपने थड़रो ना थड़ पो उहे डी खां पछे ये ढाटकी बोली रो वजूद पे थड़ी बोली पूरे थड़ में जो बोली ॻाल्हाए जाए थी उहे ना थड़ी बोली कहीं ढाट में ये आप ही बैठा हो माने जी जेका ढाटी कहीं ढट ढाट ढाटी मोरियो वीचारो बोले पियो आई गयो ढाटी बोली माने ढाटकी ढाटी में फिर लफज थो ढाटकी माने पुरानी कदीम बोली है ढाटकी बोली पुरानी कदीम बोली है। मारवाड़ी से ये बोली मैंने मिले थी गुजराती सी मिले थी हिंदी सी मिले थी उर्दू सी मिले थी माने मुख्तलिफ माने बोलियां सी मिले थी बोली जो एक बीजेरी माई है वो बोली उरी माँ वो बोली उहे में फुटे निकरी है वो उहे में निकरी है माने बी ना एक एक माई कहाँ चाहे बी ना कहाँ एक बीजे में फुटे निकरी बोले इन ढाटकी बोली अपनी मैंने मुख्तलिफ ढाटकी बोली रही था अपने थड़ में मैंने थड़ी बोली जी गाना लह जाए सामरोटी साइड ते वो भी बोली थोड़ी माने बीजी ॻाल्हाई जाए थी पारकरी वो बोली बीजी ॻाल्हाई जाए थी जी कहीं ॿारहें गाँव बोली बीजी ई माने ॿारहें गाँव की बोली बदलजती जाए थी तो वधिक में कहीं को तो काने वधिक गिफी को तो कराने आप ही हलांदा दोस्तां से हले कचेरी कराना चलो ये बोली रे हवाले से ढाटकी बोली रे हवाले से आपना कहीं की था ढाटकी बोली रो माने अज डी अल्फ़ाबेट को नहीं ढाटकी बोली री अलफ़बे को नहीं ढाटकी बोली री जो है ABC जी कहना कारण वो को लिखत में को जेस ताईं जिको बोली लिखत में न हो वो अभी यकीन करो आस्ते आस्ते बोली ख़त्म थी जासे पर अपनी बोली ढाटकी बोली है ना ये ख़त्म थियण जहिड़ी कोन्हे ने किए तो माने लखे न बल्कि किरोड़े माण्हू एक किस्म रो ॻाल्हाईंदा मारवाड़ी में बैठा मारवाड़ी बोली वो भी अपनी बोली समझींदा हिंदुस्तान में माने हिंद सिंध में अपने सिंधी भावर जो है अपना वो कुल बोली समझींदा गुजरात वाला अपनी बोली समझींदा हर माने बोली वारो माण्हू अपनी बोली जो समझे तो या अपनी बोली रे जो ढाटकी बोली एक लिखत में कोने पर ये अदब जो है शाहूकार है वडे में वडो माने शाहूकार बोली है ये शायरी है ये दुआ गीत बीजा हेडा होडा एडी माने शाहूकार बोली है एडी शाहूकार बोली है अपनी बोली जो हर माण्हू समझी सके तो हर माने सिंध रो हर माण्हू समझी सके तो कहिड़ी बोली ॻाल्हाए ख़ासि करे माने ये सराइकी बेल्ट में सराइकी पट्टी में सराइकी वारा वो अपनी बोली वैसी वरी वधिक मिले जुले थी तो ये
ढाटकी बोली माँ जी मादरी बोली है, आप सजारी मादरी बोली है कि आपने जिके माँ आपना ये बोली में लोली दिना थी वही ज अपनी मादरी बोली है। सिंधी बोली अपनी सरकारी बोली है, कौमी बोली है, मञादा एक 10 दफ़ा एक्सेप्ट कराना असी सिंधी है, पर असांजी बोली जो है मादरी बोली जो है वो थड़ी है, वो ढाटकी है। ढाटकी ना आवी असांजी ढाटकी ना आवी पोइते धिकण की कौम परस्ती आड़ में पोइते धिकण की कोशिश न करो महिरबानी करे। असांजी ढाटकी बोली ना भाभी अहमियत ॾियो। ढाटकी बोली माने जी सिंधी बोली आप ही कहंदा कौमी बोली रो दर्जो ॾिनो जाए, हालांकि कौमी बोली रो सिंधी बोली ना दर्जो ॾिनल है। 7 जुलाई 1972 ते अगूणो वज़ीर आला अपनो माने जी अगूणो माने एक सिंधी रो बोली लफ़्ज़ इस्तेमाल कर मिक्स थे जाइंदा। साईं कायम अली शाह ॾाढो कायम अली शाह उहे माने एक 7 जुलाई 1972 ते बिल पेश करियो तो सिंध असेंबली में, जेको सिंध असेंबली बिल पास करियो तो उहे ते अॼु ॾींहुं ताईं अमल कोन थियो वञे। उहे ते माने जेको एक कानूनी शिकल ॾींदा उहो माने बाक़ाइदे उहे कानूनी शिकल ॾिनी गई थी। उहे लेटर ॿीजा निकिरिया था, उहो निकिरिया था 22 जुलाई ते माने 22 जुलाई 1972 ते। पर अॼु ॾींहुं ताईं अपनी सिंधी ॿोली ना क़ौमी दर्जो नथा ॾेनी, की कराए। ॾाढी माने एक ॾुखोईंदड़ ॻाल्हि है। जॾहिं अंग्रेज़ था तॾहिं अपनी माने सरकारी बोली सिंधी बोली थी, ऐं अंग्रेज़ अॼु गया हलिया ऐं आप सिंधी वेठा, असां सिंधी वारी हुकूमत ऐं असांजी सरकारी बोली अंग्रेज़ी लॻी वई यार। हालत है पचे आवी कासो दौलत थरी ईं थो कहे, दौलत थरी ईं थो कहे, ईं यार कोन्हे ये थोड़ो माने आपने हर शइ एक्सेप्ट करनी वास्ते जेको अपनी गलती बीजी वो तस्लीम करनी वास्ते। हलो वधीक गिफी कोन दारा आप हलंदो दोस्तां से हले कचेरी था करा, ठीक है, मेहरबानी। ढाटकी बोली काका साईं ढाटकी बोली है कि बिगड़ल है। केरी बिगड़ियल है, किताब कंहिं बोली असां की असां ढाटकी बोली के कोई ॾी अहमियत कोन्हे। जीअं असांजी सिंधी मुल्क जी सिंधी बोली आहे न, उहे न अॼु ॾींहुं असांजा मुतालबा करनि त सिंधी असांजो जेको हिकु इल्मु अहिड़ो जेको हुए जेके आज़ादी हुए जेको क़ौमी बोली करार ॾिनो जाए उहो अॼु ॾींहुं ताईं को मिलियो आहे। उहे बिल बीजा पास करे पर करी कोथा त ढाटकी ॿोली कोई इल्म सी इहा ढाटकी ॿोली इल्म कोई आहे कोन्हे। जीअं अल्फ़ाबेट हुए थी या ॿीजी कोई थी हुए, हिंदी रो कको आहे जा अहिड़े नमूने जा सिंधी अलफ़ बे आहे जा ABCD उहो आहे कोन्हे। इहा ॿोली पुराणी है, पुराणी कोन्हे, इहा हिकु बिगड़ल ॿोली आहे। इहा असल मारवाड़ी ॿोली आहे। असल मारवाड़ वारा माण्हू जॾहिं इहे सिंध मुल्क में हाणे दाख़िल थिया आहिनि तॾहिं उहे ॿोली इहे मिलावट थी। उहो पचे जेको मारवाड़ी गई त ढाटकी गई ऐं विचोली ॿोली रही। सम्झो जीअं ॿिसर उठ थिए थो न, ॿिसर उठ के न कहंदा, जेकॾहिं ॿिसर उठ जेकॾहिं सिंधण मादी उठ उहे न जेकॾहिं असीं टाइम ते मुंद ते जेकॾहिं ढाटी उठ ॾेखारियो त उहो फर न कंदो ॿिसर। जे ढाटी उठड़ी आहे उहा न सिंधी उठ ॾेखारियो त उहे जेका पैदाइश आहिनि फड़ उहे न ॿिसर कासीं। त असांजी ॿोली जेको ॿिजे मुल्क में हितां तब्दील थी आपस में मिलावटी ॿोली थी जीअं ॿिसर ॿोली थिए न तीअं ॿोली थिए गई आहे। पर अहिड़ी ना काका कच्ची बोली है जेको लिखावट में कोथी हमारी सूरत गति को है। मारवाड़ी बोली, ढाटकी बोली, पारकरी बोली, घणी बोली सुरगति को है। ढाटी बोली सुरगति कोन है। पारकरी बोली री सुरगति को है, पारकरी को है, मारवाड़ी को है, ढाटकी को है, ये जेके बोले हैं ना अड़े काफ़ी बोले। मोहराना बोली जो अपनी कौम रा माण्हू काफ़ी वो न को सिंधी बोली न को ढाटी बोली। जेकॾहिं अपने मुल्क की ढाटी बोली चिटी है भले जेकॾहिं वटरा माण्हू वंगेरा माण्हू या असांजी क़ौम समाज जा माण्हू आहिनि जेके में भील या मेघवाड़ खणी आएगा है वो न को ख़बर सिंधी री न को ढाटकी री। हिया है हुआ है आसी है जासी है करसी है देसी है लिनऊं पे कयूं पे लियूं पे बोला की थियूं अहिड़े नमूने बोले इहे नमूने बिगड़ल है। अपन काका ये भी कहीं था ते माने बारे गावे बोली बीजी बारे गावे बोली बे माण्हू साल के बारे गावे बोली बदले तरवर बदले साखा बूढ़ापण में केस बदले लक्षण बदले लाखा। केस माने वार बारे गावे बोली जो ज़रूर फ़र्क़ तफ़ावत थी बारे गावे बोली में तरवर बदले साखा तरवर कहंदा वणना उहे जो साखा आहिनि उहो ई जेकॾहिं बदिलाए त बदिले सघंदे ऐं तरवर साखा बाढ़ा बूढ़ापण में के बूढ़ापण पीढ़ी में कारा में जाछा थी जाना ऐं लक्षण जेके माण्हू जहिड़ो बुनियादी नसल जहिड़ो हुया लक्षण जहिड़ो लक्षण हुयो जहिड़ो सुभाउ ओड़ो जरास ए वरे साखी सुणाओ वरे या नज़ीर ॾो सुणाओ। बारे गावे बोली बदले तरवर बदले साखा बूढ़ापण में केस बदले लक्षण न बदले लाखा। लक्षण न बदले लाखा। वाह वाह वाड़े काका जबरदस्त। आपा थर में ही रही बारे गावे बोली बीजी है ना। वॾो फ़र्क़ु है। खावड़ी बोली वरे लहजो आपणो लहजो वटरी साइड रो लहजो पारकर साइड रो लहजो ऐं सामरोटी साइड रो लहजो मुख़्तलिफ़ लहजा आहिनि ना काका। साईं बोली में अपनी फ़र्क़ु आप दस मोहराना में फ़र्क़ु
मिठी आपा में फ़र्क़, अमरकोट अपनी बोली में फ़र्क़ आई है। जेकॾहिं पारकरी तो ज़ाहिर पारकरी चिटी बोली है। पारकरी चिटी बोली है। हाँ। जी पारकरी बोली मुसाबित वाली गुजराती से रखे थी। अच्छा, गुजराती से मुसाबित रखे थी। सही सही। जुलेबी सिंधी बोली साहब। हाँ, असांजी बोली जेको आहे मिलावट सिंधी बोली से मिलावट थिए पई। जे कई अहिड़ा काफ़ी अखर जो असांजी बोली रहो उर्दू में आहे पई, पंजाबी में आहे पिया, पंजाबी बोली से असांजी घणी मिले जुले पई, सराइकी में घणी, हाँ असांजी मिले जुले पई, पारकरी गुजराती असांजी बोली अहिड़ा काफ़ी अखर आहिनि जेको हर ॿोलीअ से वापसि तव्हांजे रे अंग्रेज़ी खां सवाइ। अंग्रेज़ी खां सवाइ। पर आप अल्फाबेट एक को अल्फाबेट इजाद थियल कोनी आने ना बाकी थे सके तो असीं जेके ढाटकी बोली वाला हूं असांजे लाइ सम्झण लाइ के माण्हू त करण में उहे अलाह करण लाइ मसइलो को आहे, पंजाबी बोली या उर्दू बोली करण मसइलो को आहे, पर असांजी बोली ॿीजे न करण मसइलो आहे। पर असांजे ढाटी माण्हू जेके आहिनि ढाटी बोलण वारा उहा लाइ उर्दू करण को मसइलो को आहे, सिंधी करण लाइ मसइलो को आहे, या पंजाबी खणी बोली आहे, हर बोली ॻाल्हाईंदासीं, हर बोली ॻाल्हाए सघंदी। सही ॻाल्हि आहे। अपनी ढाटकी में शायरी गागा जाम थोड़ी है। ढाटकी गाना फौजिया सुमरान हैदर रेंद्रा ना। हाँ सही बिल्कुल ढाटकी बोली भला है गाना, भला गीत है, भला गाना है। जी नंदलाल, आप ढाटकी बोली कोई अल्फाबेट भी जी आए कोने ये केला आपने बोलिए मैंने कहाँ फुटे निकलिए की निकलिए थोड़ा समझाओ सर ये सना। ढाटकी बोली तो घना बोलियां रो मिक्सचर है। घना बोलियां मिक्सचर है। ज़ाहिर है घना बोलियां रो मिक्सचर है। जे अक्सर अपने सिंध में सिंधी बोली वारा जेके हैं वो कहंदा कि भाई ढाटकी जो है सो सिंधी बोली रो एक लहजो है। माने ये समझो उहे रो लहजो है तो माने सिंधी बोली है। ऐं जेकॾहिं अपनी बोली ना जोसो तो गुजराती खां ले, मारवाड़ी खां ले, पंजाबी खां ले, हिंदी खां ले, टोटल बोलियां से ऐं सिंधी खुद जो है वो संस्कृत मां निकतल है। ये सजें बोले ये बरसगीर या ये अपने ये खितेरे बोले हैं तो यहाँ एक बीजे से मेल जोल माने कोई नवी बात है कोने, पर असल में बोली बोली जो एक बीजे बीन है ना। बिल्कुल बिल्कुल एक ही बीजी पंजाए निकतल है बोले, कोई आपरी अलग हैसियत कोई ढाटकी बोली जो है माने ढाट रहे हवाले से जेकॾहिं ढाटकी बोली खुद ना जेकॾहिं जो सा न तो उहे अंदर भी जेके लहजा आहिनि वो अलाह जे किता लहजा आहिनि माने थोड़ा थोड़ा पंध ते बारे बारे गाँव ते माने लहजो चेंज थे तो ये हवाले से ये बोले जेके भी ऐं सजे आपस में मिलियल हैं एक बीजे से। तो ढाटकी बोली जेकॾहिं अल्फाबेट ये तो कम भी थियो न थियो ईअं कोन्हे के कम करे मैं हूँ हेणा ये टाइम में किधर वहीं अग में जेकॾहिं कयो आहे तो ज़रूर ये तो हूँ ॿुधां पर के करे के न करे पर ये सूरत ख़ती ऐं ये जो अल्फाबेट बीजी टीजी उहा कोशिशि करियां थी। कुछ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जीअं ड़े जेके न कहंदा ड़े ऐं रे विच में आए थो जेको सिर्फ़ु अपनी बोली में ये में ॻाल्हाए जाए थो ऐं कुछ अहिड़े ॿीजे ॿोले शायदि मारवाड़ी में ॻाल्हाए जाए, बाक़ी सिंधी या ॿीजे अहिड़े ॿोले जेके आहिनि वो ये माना जेको तलफ़ुज़ है न उचारे को सघे। सो अहिड़ा कुछ अञा भी ॿीजा लफ़्ज़ माना तलफ़ुज़ आहिनि जेको उचारण में थोड़ा अवला आहिनि तो वो उहे हिसाब से सिंधी री जेको अल्फ़ाबेट है उहे खां उल्टो ई वाधारो थी सघे। बक़ाया सिंधी रा अल्फ़ाबेट रा जेके भी अखर आहिनि वो टोटल माने ढाटकी में आईंदा अहिड़ो कोई अखर उर्दू रा अंग्रेजी है मुख्तलिफ बोलियां सब आहिनि अखर जे 52 सिंधी रा आहिनि 52 अखर वो 52 अखर ढाटकी में आईंदा पर अञा भी ढाटकी में जेकर माण्हू अल्फ़ाबेट ठाहे त थे सघे तो हेक बो ये खां वधे जाए 52 में ना 60 ते जाए 60 न पर हेक बो वध से जेको सिंधी वाला कोने उचारे सके या बीजियां बोलियां वाला जेको सिर्फ़ अपनाए या अपने कुछ बोले बीजे हैं जेके जे मारवाड़ी है शायद अपने पंजाबी या अड़े एक बो बोले जेके उचारे सकें तो उचारे सकें बकाया घट था अभी की था समझो अपनी ये ढाटकी बोली ना वो इतने केरला धिकींदा माने इतने बस सिंधी बोली करार दियो ढाटकी बोली ना धिके चलो कोई ते लखे मानू ॻाल्हाईंदा न बोली ना दिखण हिंदुस्तान में अभी देखो अलाए ये बोली करार दिनल है ये एक मेन जो मुख्य कारण ये है वो सिर्फ इलाका ये जे एज ए कौम सिंध वारा रो बीजो कुछ कोने सिंधी मानू कहंदा कि हमें सिंधी बोली में मिक्स थियो मिसाल तौर ढाटकी वाला अलग थे जाए
अपना बलोच ॻाल्हाइण वारा अलॻि थिए जाए बिरावी है अलाए कितने बोले माना कोई छेड़ो ही कोई सिंध अंदर खुद वो सब जगह अलग अलग आपरी क़ौमी बोली जो दर्जो ॾिए त सिंधी ॿोली जेको ओवरऑल सिंध में ॻाल्हाए जाए थी जेको सिंध रो एक सिंबल है वो उहे न नुक़सान पहुचे थो उहे करे वो कहंदा ठीक है हमें भले इलाक़ाई सतह ते ॻाल्हाइण या ये शइ में इम्प्रूव करो अपनी हटकी बोली न पसंद भी करे जाए तो हिंदुस्तान में सिंधी ॿोली केला क़ौमी दर्जो ॾिनो गयो है क़ौमी दर्जे रो इनकार ये कोन था करें पर अस ये कहना कि सिंधी बोली अभी ना मुतालबो करे सको था असा ढाटकी बोली ये ना बेशक को कौन कोन मादरी जबान दुनिया रो कोई भी मानो होयो ज़बान है माने दुनिया रो एड़ो कौन मानो है जो आपरी जो मादरी जबान है या मादरी बोली है उहे न प्रमोट करण कोने चाहे ने जाहिर है हूँ तो बिल्कुल खुली एक की के मुतालबो करा तो कौमी बोली दर्जो ॾिनो जाए तमाम एक वॾो हिस्सो है जिको न सिर्फ सिंध न पर पूरी दुनिया में खास करे ये इलाके राज्य के भी वाणिया या बीजे जेके व्यापारी तबको है जो थोड़े जो बीजा जेके भी हैं व्यापारी मानू दुनिया रे मुख्तलिफ हंधा ते पकड़जे गया हैं या धंधा रे खातर पकड़जे गया हैं या खणे की कहीं वो न मुलाजमत रे खातर पकड़जे गया हैं वो सब मानू मने अपनी बोली ॻाल्हाईंदा दुनिया में ॻाल्हाई जाए थी अड़ो को मसलो कोने ढाटकी बोली में जेकर अल्फ़ाबेट है जाए या कोई चैनल होए या अड़े शई होए तो बोली माने आप दर्जो रखे थी दर्जो रखे थी सही गुड जबरदस्त साईं तव्हां सवाल कयो ढाटकी ॿोली ते जेको ढाटकी जेको ॿोली आहे असांजी अक्सर मारवाड़ या थर या राजस्थान या थरपारकर जैसलमेर खां हरियाणा खां ऐं या मथे जेको असो पंजाब ताईं ऐं आथोड़ो जेको असो ठटो ताईं ये माण्हू ॻाल्हाई जाए थी कच्छ गुजरात ताईं पर ढाटकी ॿोली जेको आहे असल मंझां संस्कृत मंझां सिंधी बि निकिती आहे ऐं बीजे में काफ़ी ॿोली निकिते हैं हिंदी भी संस्कृत मां निकिती है ॿोली वारी मां जेको आहे सो तस्वर करी जाए थी संस्कृत पर असांजी ॿोली जेको ढाटकी मारवाड़ी जेको आहे वो बोली एक लिखाई में न आए सकी है उगर कोई अल्फ़ाबेट कोन है उगर करे जो थरी मानू जो है वो तमाम ये में एक पुराने दौर ने अड़े शायरें जो है लोक शायरी है जी वो गाईंदा लखी वणझारा गीत है हज़ारें साल पुराणो तो अड़े तरीक़े से जो अदब लिखियल कोन है ऐं जेके शादिया मुरादिया में गीत ॻाइजंदा या लोक जो अदब है ॻोल्हियो जास है तो लोक अदब जो है सॼो ढाटकी ॿोली में ॻोल्हियो जास है ऐं थर्रो जेको दुना जेके लोक मौसीक़ी रे तमाम वॾा एवार्ड माई भागीना वॾो एवार्ड मिलियो सादिक फ़कीर ना या मुराद फ़कीर ना या अपने अरब फ़कीर जो मारवाड़ी गाई हो माना इंडिया में तमाम वॾो मक़बूल थियो अड़े तरीक़े से एक असांजी ढाटकी जो बोली है वो तमाम एक वॾो खजानो है सही ये में लोक अदब रो जो जेकॾहिं ॻोल्हियो जाए तो ये में अॼु खां 50-100 साल का अॻु में जो माण्हू ॻाल्हि भी करता न जी तो वो भी शायरी में करता गुजरात में करता पिरोली में करता कई माण्हू का काश है ये में छिंद है दू हो है गुड़ हो है माना सवई हो है ये मंझ तमाम वॾी शायरी भजन भी है तो ये तमाम वॾो एक खजानो है ये ना कुछ माण्हू है साइडियो है माना 10% घट में घट 10% ये ना जो सो ये रे एक कई भी शायरी रो नालो कोन है न जेके शायर हैं जेके औरतां रा गीत हैं या सहरा रा गीत हैं या शादी मुरादी रा गीत हैं या मन कोई भी नालो कोन है अड़े तरीक़े से अड़ा जेके सब शइ रायचंद राठौड़ कुछ गीत ॾिना है या अड़ा काफ़ी कुछ माना लिखाई में कुछ आए कुछ शइ पर एक ढाटकी जो है वो तमाम सजिया बोलियां रो मिक्सचर है अजकल तो अंग्रेजी भी घना लफ़्ज़ हज़म करे चुकी है ढाटकी सही बात तो ये हिसाब से हर बोली रो लफ़्ज़ हज़म करियो है ढाटकी बोली बिल्कुल तो ढाटकी बोली ना पुरानी सिंधी भी तस्वर करियो जाए तो जॾहिं लिखाई न थी तॾहिं शाह लतीफ़ जॾहिं इहा घुमियो त रसाले शाह जो रसालो जेको है उहे अंदरि ढाटकी रा तमाम घणा लफ़्ज़ आहिनि त इहे हिसाब सां असीं सम्झंदा त सिंधी रो पुराणो जेको नमूनो है वो ढाटकी बि आहे इहा हिसाब सां ढाटकी एक वॾो अदब ऐं
शायरी ऐं लोक अदब ढाटकी मंझि तमामु अनमोल ख़ज़ानो आहे। अनमोल ख़ज़ानो, बिल्कुलु अनमोल ख़ज़ानो आहे। ऐं ढाटकी ॿोली मतिलबु इहे ते कमु थियणु खपिजे। हा, बिल्कुलु कमु थियणु खपिजे ढाटकी ते। इहे पहिरीं त अल्फ़ाबेट ठाहिजाए न, जी अल्फ़ाबेट लाज़मी आहे। अल्फ़ाबेट उनखां सिंधी अलावा सां माने मिले। आपी माने ढाटकी माने पूरी दुनिया में जीअं ॻाल्हाइजाए थी त आपी बि त मुतालबो करे सघां त असांजी ढाटकी ॿोली न बि क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो। सिंधी अल्फ़ाबेट सां ढाटकी लिखे सघिजे थी। कुझु मात्राएं जेको उहे लहजर आहिनि उहो जेको सो हेर फेर करे माण्हू जेकॾहिं कोशिशि करे त लिखे सघिजे थी ढाटकी। सही आहे। आपी मतिलबु सिंध गवर्नमेंट खां मुतालबो त करे सघां त असांजी ढाटकी ॿोली न करे सघिजे थो, मुतालबो करे सघिजे थो। क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो। असीं सिंधी रा अपना जेको अदीब भाई आहिनि दोस्त शाइर उहा न बि कंदा अभी असांजी ॿोली न नज़रअंदाज़ केर लाइ करो था। बिल्कुलु थियणु खपे। इहा ते माना जेके सुजाॻ माण्हू आहिनि, पढ़िया लिखिया माण्हू अदीब जेके आहिनि उहा न इहा शइ ते ॻोल्हणु खपे। जॾहिं हिंदुस्तान मुल्क में जॾहिं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली माने हिकु करार ॾेई गई आहे माने अपनी जेकॾहिं ढाटकी ॿोली अपनी सिंध में केला क़ौमी ॿोली केला नथी करार ॾे जाए न। क़ौमी ॿोली जेकॾहिं करार न ॾिनी गई आहे तॾहिं बि हर माण्हू रे दिलि में क़ौमी ॿोली वसे थी। ऐं शाइरी में गीत में किथे बाबा देखो ढाटकी रा गीत हैं जी मारू माई भागी रो गानो खड़ी नीम के नीचे हूँ तो एकली तीना सानी गायो तो तमामु मक़बूल थी गई। अहिड़े नमूने सां काफ़ी अहिड़ा फनकार आहिनि जेको ढाटकी रो सहारो ले वॾा फनकार थी चुका है। वॾा फनकार थी चुका है। अपनी मादरी बोली है ढाटकी ॿोली अपनी मादरी बोली है एक किस्म री। पहिरीं तो पहिरीं अपनी माने ढाटकी ॿोली मादरी है न उहे खां पछा अपनी सिंधी ॿोली मादरी है न। बिल्कुलु ढाटकी सिंधी ऐं ढाटकी जेको आहे सो हिक ॿिए खां अलॻि कोन आहे। ॿिन्ही ॿी न आहे ॿिनि हिक ॿिए सां ॿी न आहे जेको इहा सिंधी असीं ढाटकी जेके बि ॻाल्हायूं था लिखणु पढ़णु असांजो सभु सिंधी मंझि आहे। सभु सिंधी मंझि आहे। जी अवां ख़बर हो सर त जेके ॿोली रो अदब शाहूकार है शाइरी जेके ॿोली री शाहूकार है वो ॿोली कॾहिं ख़तमु थी नथी सघे कॾहिं मेसारजे नथी सघे। अपनी ढाटकी ॿोली कीअं तरक़ी करे इहो लोक ॾाहिप जहिड़ी जेको लोक अदब है ॾाढो माने शानदार है ॾाढो शानदार है ॾाढो मशहूरु है। ये लोक अदब ऐं शाइरी रे करे ई असांजी ढाटकी ॿोली न जेको है ये हिंद सिंध में पज़ीराई मिली है वो सिर्फ़ ये लोक ॾाहिप ऐं अदब ऐं शाइरी रे करे। तो मां कहण मतलब जेके बि ॿोली रो मतलब लोक अदब ॾाढो माने शानदार है ॾाढो सुठो है ॾाढो भलो है ॾाढो प्यारो है वो ॿोली कॾहिं ख़तमु थी नथी सघे कॾहिं मेसारजे नथी सघे। जी काका साईं जेके ढाटी ॿोली कान त साईं के एक अकिलत रा माण्हू खे करे असीं धणिया पिया वारसी कोन था करनि त उहा असांजी को ॿोली खां असांजी ईअं असांजी को है ये असांजी इलाइक़ाई ॿोली है। इलाइक़ाई ॿोली है ये असांजी मादरी ज़बान है ये पुरानी शकावती ॿोली है जेके में न को रुको असीं अकिलत असीं हिंदू मुसलमान सभु असां सॼा गॾियल हिकु ॿोली है। गॾियल ॿोली है सही। हा बिल्कुलु गॾियल ॿोली है गॾियल ॿोली है असांजी। जेकर असांजी इहे इलाइक़े जा माण्हू टोटल जेके हिंदू मुसलमान असांजी ज़ाती ॿोली है ऐं असांजी क़ौमी ॿोली है इहे न असीं असांजो मुतालबो आहे त इहे न वॾी अहमियत ॾियणु खपे। वॾी अहमियत ॾियणु खपजे क़ौमी ॿोली। हा असांजी सिंधी ॿोली से नफ़रत कोन्हे सिंधी असीं सिंधी आहे सिंधी ॿोली से असांजी मोहबत है। बिल्कुलु मोहबत है सिंधी ॿोली असीं सिंधी असांजी सिंधी से मोहबत है। बिल्कुलु मोहबत है। इहा बि हिकु इलाइक़ाई ॿोली है उहे न बि दफ़न न करी असीं न धिकी जाए वो धिकी न जाए इहे दफ़न न करी जाए इहे न उजाए करी जाए। ए समझो त इहा ॿिना ॿोली यानी मां समझो त मथल हिकु है समझो न ये पैदाश है त सिंध असीं सारे सिंध में असीं कंद पहिरीं ॿोली जेको आहे जेको असली मादरी ॿोली असांजी शकावती ॿोली आहे त उहे न दर्जो ॾिनो जाए दफ़न न करी जाए दफ़न न करी जाए क़ौम परस्ती जी आड़ में दफ़न न करी जाए असांजी ॿोली न बि। हा त असांजी इहा मादरी वॾी ख़ुशी थी थिए असांजी सिंधी ॿोली उहे न दर्जो मिलणु खपे। बिल्कुलु ऐं असांजी जेको ढाटकी ॿोली इहा न मिलणु खपे सिंधी बि असांजी ॿोली आहे बि असांजी ॿोली असांजी गॾियल ॿोली आहे इहे में को असांजी जुदाई को आहे असीं ख़ुदि बि सिंधी आहे पर इहे थोरी इलाइक़े जी असांजी ॿोली आहे इहा ॿोली को न को हिकु ॻोठरी आहे न को तपेरी आहे न को मकानी आहे न को तार ज़िलेरी आहे पर घणे मुल्करी आहे घणे मुल्करी आहे जीअं अॻु में नंदू कयो त पूरी दुनिया में ॻाल्हाई जाए थी पूरी दुनिया में माने इहे जेके असांजी ॾाढी माण्हू रुगो हितां कोन्हे जेके माण्हू जेके अपने कारोबार रोज़गार काई वसीला से जिते जेका जेका मुल्का में गया आहिनि उतो को इतां कोन्हे पर काफ़ी माण्हू उत में साॻी अपनी ॿोली उहो इस्तेमालु करे न को ॿीजी ॿोली था इस्तेमालु करे सही उहे करे इहे क़ौमी न दर्जे ॾियणु लाइक़ु आहे। ऐं जेकॾहिं कॾहिं बि ॿोली पुराणी ॿोली आहे हथरादू ठाही को गई है पुराणी क़दीमी है ऐं न को रुगी असांजे इलाइक़े जा माण्हू असीं हिंदू मुसलमान सॼा हिकु ई ॿोली आहे साॻी। बिल्कुलु हिकु ॿोली बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ज़बरदस्त।
दुनिया में जेको कहंदा 6-7 हज़ार ॿोली ॻाल्हाई जाईंदी 6-7 हज़ार हुई कितनी बि हुई ॿोली पर वधि में वधि दुनिया में जेको आहे न अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाई थी जाए ये बटन में अखर लिखिया वञा सुणाऊं थो त अंग्रेज़ी ॿोली जेको आहे माना कहंदा 112 मुल्का में ॻाल्हाई थी जाए दुनिया रे 112 मुल्का में जेको आहे अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाई जाए थी ऐं फ्रांसीसी ॿोली जेको आहे उहो 60 मुल्का में ॻाल्हाई जाए थी अरबी ॿोली आहे उहो 57 मुल्का में ॻाल्हाई जाए थी हस्पानवी ॿोली आहे 44 मुल्का में ॻाल्हाई जाए थी जर्मन ॿोली आहे उहो बि 44 मुल्का में ॻाल्हाई जाए थी उर्दू ॿोली आहे अपनी क़ौमी ॿोली जेको 23 मुल्का में ॻाल्हाई जाए थी हिंदी वरी थोड़ी घटि आहे 20 मुल्का में ॻाल्हाई जाए थी ऐं पंजाबी 8 मुल्का में ॻाल्हाई जाए थी ये ॿोलियां रहे मुख़्तलिफ़ माना दुनिया रे जेको मुल्क में ॿोली ॻाल्हाई जाए ये ॿोली उहो ऐं माना वॾे वॾी ॿोली ऐं माना हींअर की आहे रिटन में है लिखत में है अल्फ़ाबेट है अलफ़ बे जेके न का सूरत खती का जिकी का ये माना अपनी सिंधी ॿोली हाई लेवल जी माने ॿोली है पूरी दुनिया में ॻाल्हाई जाए थी जीअं असांजी ढाटकी ॿोली पूरी दुनिया में ॻाल्हाई जाए थी रुगो इत कोन थी ॻाल्हाई जाए ने थड़ सजी में कोथी ॻाल्हाई जाए सिंध सजी में ॻाल्हाई जाए थी जिते जिते ढाटी माण्हू जिते जिते असांजा थड़िया माण्हू रहंदा पूरी दुनिया में वसे चुका आहियूं पूरी दुनिया में रहंदा उते उते माने असांजी ॿोली जेको ढाटकी ॿोली ॻाल्हाई जाए थी तो ढाटकी ॿोली माने हिकु किस्म जी दुनिया लेवल जी ॿोली थी पई जाए ज़रूरत ये बात रही है आप ही मैंने ढाटकी बोली री सूरत खती ईजाद करा अल्फ़ाबेट ईजाद करा अलफ़ बे ईजाद करा ये ABC ठाऊं चेस ताईं अपनी बोली ढाटकी बोली जे कॾहिं लिखत में न तो पछे अपनी बोली कमरी कोन थी रहे किथे माने ॾाढी ॾुखो ईंदड़ बात है ढाटकी बोली अपनी थर में माने रहंदा है कि ढाटकी बोली मैंने अपनी कहंदा पर हकीकत ये है त हर क़ौम रे माण्हू री अपनी बोली हुए थी हर क़ौम रे माण्हू रो अपरो लहजो हुए थो भीलारी बोली जो तो वो कहिड़ो उमारो लहजो है मेघवाड़ी बोली जो तो उमारो कहिड़ो लहजो है बरोचारी बोली जो तो कहिड़ो लहजो है वाणियारी बोली जो तो उमारी बोली रो कहिड़ो लहजो है हर क़ौम रो मतलब ये माने हर क़ौम रे माण्हू री बोली रो जेको लहजो है न आपरो समेजारी बोली रो जो लहजो कहिड़ो है नोहड़ियारी बोली रो जो लहजो कहिड़ो है हर क़ौम री बोली रो लहजो आपरो हुए तो पर आप ही सजा थड़ी माने थड़ी बोली है ढाटकी बोली आप ही माने ढाटकी बोली आप ही कहाँ था माने ये बोली रो माने कुछ न कुछ जे करें आप ही माने ढाटकी बोली माने कहाँ था अपन माने तो ये माने आपना लिखत में जो है अल्फ़ाबेट ईजाद करनी पास है ABC ईजाद करनी पास है सूरत खती अलफ़ बे जो कहा ये आपना थोड़ो अब दोस्तान अर्ज़ करी सब गॾिजे जो मैंने ढाटकी बोली रा जो मैंने एक मदाह हो जो मैंने जो ढाटकी बोली ने चाहो था कुछ न कुछ ये ते कम करो हूँ आस्ते आस्ते ये ते कम करण शुरू करा दो इंशाल्लाह ओडी परो कोने आप ढाटकी बोली री अल्फ़ाबेट ईजाद करे लीसा अलफ़ बे ईजाद करे लीसा पुरानो जो लोक अदब है झुना झुना मानो से अभी कचेरी करो अला ये की रो की पियो है अभी आप खुद ये ते मैंने शायरी करो ढाटकी बोली में शायरी करो ढाटकी बोली ते लिखो ढाटकी बोली में पढ़ो बस ये मैंने वॾे वॾी ॻाल्हि थी जे करे अवी ढाटकी बोली ते कम करसो ढाटकी लोक अदब ते कम करसो ते अपनी बोली जुगा जुग जी से सदियाँ रा सदी हल से बस वध में वध ये ते कम करो बाकी गॾिजे आप ही कम करांदा इंशाल्लाह ढाटकी बोली री अल्फ़ाबेट विझी एॾा न ठाहूंदा इंशाल्लाह कम थे जासे बस ठीक है मेहरबानी साईं अवांजी आवाज़ सुनियो आसान मैंने असाई गिफ़ी आवाज़ सुनी गच ताईं बोले सका न बोले आवाज़ मैंने एक गिफ़ी सुठी सुनाई है मैंने भगवान कर सका पसंद आसे ऐं जे कॾहिं पसंद आए तो अवी असां ये स्टोरी ने लाइक करिया कमेंट्स करिया शेयर करिया उहे सां गॾु सब्सक्राइब करिया ये गुजारिश सां गॾु ये बात सां गॾु बस अपने मेज़बान दौलत तरीना ॾियो इजाज़त साथ सलाम।